अस्सलाम वालेकुम क्लास। अच्छा, अॼु असांजे लेक्चर में सब खां पहिरियों मां डेमो क्लासिस जे हिसाब सां टॉपिक रखियो आहे। अञा पर्टिकुलर असां तरतीब सां शुरू नथा कयूं। शुरूआत जा हिकु ॿ ॾींहं तव्हां सिर्फ़ु जीअं जे सम्झी सघो त मुंहिंजे पढ़ाइण जो तरीक़ेकार छा आहे, उन जे लाइ जस्ट मां हिकु टॉपिक खयों आहे। सब खां पहिरियों मां टॉपिक खणो यूज़ ऑफ आर्टिकल्स। हाणे आर्टिकल्स इंग्लिश में टोटल 3 हूंदा आहिनि। हिकु आहे ए, ॿियो आहे एन, ॿियो आहे द। ए ऐं एन जेके आहिनि इन्हनि खे चयो वेंदो आहे इंडेफिनेट आर्टिकल, ऐं जेको द आहे उनखे डेफिनेट आर्टिकल चयो वेंदो आहे। इन्हनि जो यूज़ेज बि तमामु इम्पॉर्टेंट आहे। अक्सर टेस्टनि में इहो यूज़ेज बि ॾींदा रहंदा आहिनि। हाणे सभ खां पहिरियों अचो त आ जो इस्तेमालु असां सिखूं किथे इस्तेमालु थींदो आहे। इंडेफिनेट आर्टिकल आहे किथे इस्तेमालु थींदो आहे विथ ओनली काउंटेबल सिंगुलर नाउन्स। जेके काउंटेबल सिंगुलर नाउन्स आहिनि सिर्फ़ु उन्हनि सां इस्तेमालु थींदो आहे। जीअं आ पेन, आ पेज, आ क्लिपबोर्ड, आ मोबाइल, आ टीवी सेट। आ सां जेके सिंगुलर काउंटेबल नाउन्स हूंदा आ सिर्फ़ु उन्हनि सां इस्तेमालु थींदो आहे। मिसाल तौरु आ कार, आ मैंगो, आ डॉग, आ पेन, etc। उन खां पोइ ॿियो आहे एन। इहो बि इंडेफिनेट आर्टिकल आहे। इहो किथे इस्तेमालु थींदो आहे विथ आर बिफोर नाउन्स एंड एडजेक्टिव्स। हाणे इहो नाउन ऐं एडजेक्टिव्स खां अॻु में इस्तेमालु थींदो आहे, लेकिन इन जो इस्तेमालु जो तरीक़ेकार तव्हां अमूमन पढ़ंदा हूंदव त एन इस्तेमालु थींदो आहे ए ई आई ओ यू सां, वाविल सां। दरअसल ॾिठो वञे त इहो कानून ग़लति आहे ईअं पढ़ाइणु। हाणे ए ऐं एन किथे इस्तेमालु थींदा आहिनि दैट उन्हनि वर्डनि सां बिगिन विद द प्रोनाउंसिएशन ऑफ ए आई एंड ई, नॉट ओ एंड यू। ओ कैन आल्सो बी बट नॉट यू। अलिफ ऐं अलिफ मद, सिंधी में जेको चऊं त अलिफ ऐं अलिफ मद वारा जेके उचार हूंदा इंग्लिश में, जॾहिं उन्हनि जो उचार अलिफ या अलिफ मद सां निकिरंदो, उन्हनि सां जेके आर्टिकल जेको इस्तेमालु थींदो उहो ए न थींदो बल्कि एन थींदो। कीअं? हाणे जेकॾहिं ए ई आई ओ यू वारे फार्मूले खे अप्लाई कयूं, तव्हां ॾिसी सघो था असां अमूमन हेठि चवंदा आहियूं A1। हाणे जेकॾहिं असां उहो कानून जेकॾहिं असां अप्लाई कयूं त हिते त इहो कानून जेको आहे बिल्कुलु फेल वेंदो। छो त हाणे हे तव्हां ॾिसी सघो था ओ जेको आहे वाविल आहे, ओ सां त एन लॻणु घुरिजे पर ए लॻंदो आहे। छो त ओ जो जेको उचार आहे इहो जेको वन, हाणे हिते ओ उचार न आहे, अलिफ सां नथो निकिरे, हिकिड़े छाते थो निकिरे, हिते वाव सां निकिरे थो। वाव सां प्रोनाउंसिएशन जी स्टार्ट करण वारे वर्ड जे अॻियां कॾहिं बि एन न लॻंदो आहे, ए लॻंदो आहे। हाणे उन जे बजाए तव्हां हिते ॾिसी सघो था, हाणे एच हालांकि कॉन्सोनेंट आहे लेकिन उन जे अॻियां असां एन आणियो आहे। छो त एच जो जेको आवाज़ु आहे प्रोनाउंसिएशन उहो अलिफ सां शुरू थी, ऑनेस्ट अलिफ मद सां शुरू थो थिए, इन जे करे थींदो आहे एन ऑनेस्ट बॉय। हालांकि हे वाविल आहे पर इन सां ए लॻो। हाणे ॿियो तव्हांखे मिसाल ॾियां। हाणे जीअं ए आहे यूरोपियन, हाणे ई तव्हां ॾिसी सघो था, ई जेको आहे उहो वाविल आहे, ए ई आई ओ यू 5 वाविल आहिनि। ई वाविल आहे लेकिन इन सां गॾु बि ए लॻंदो आहे, आ यूरोपियन थींदो आहे, एन यूरोपियन न थींदो आहे। छो त इन जो जेको उचार आहे उहो ये सां शुरू थिए थो, यूरोपियन। इन जे करे तव्हां इहो फार्मूलो विसारे छॾो त एन जेको आहे ए ई आई ओ यू सां वाविल सां शुरू लॻंदो आहे। तव्हां इहो फार्मूलो यादि रखिजो, ए एन उन्हनि सां लॻंदो आहे जो एन खां बाद में अचण वारो जेको वर्ड आहे उहो चाहे एडजेक्टिव हुजे चाहे उहो नाउन हुजे, उन्हनि जी प्रोनाउंसिएशन जेका शुरू थिए उहे सिंधी जे अलिफ या अलिफ मद सां शुरू थिए। जीअं ऑनेस्ट, अम्ब्रेला अलिफ सां शुरू थींदो आहे। हाणे अच्छा, हे तव्हां फार्मूलो ॾिसी सघो था, हितां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। हाणे एन एम ए थींदो आहे, एम हाणे अलिफ सां प्रोनाउंसिएशन इन जो शुरू थिए थो न, एन एम ए थींदो आहे, ए एम ए न थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल आई एम एन एम ए, मास्टर इन आर्ट्स। ॿियो थींदो आहे एन एस एच ओ। हालांकि एस हे ॾिसो कॉन्सोनेंट आहे, हे बि कॉन्सोनेंट आहे, लेकिन इन्हनि सां जेको आहे आर्टिकल कहिड़ो लॻंदो आहे, एन लॻंदो आहे। छो त एस जो उचार छा सां शुरू थिए थो, अलिफ सां। एम जो उचार छा सां शुरू थिए थो, अलिफ सां। अहिड़ा वर्ड्स जंहिंजो जो उचार अलिफ सां शुरू थिए उन्हनि खां अॻु में जेकॾहिं असांखे आर्टिकल हणिणो पइजी वञे त उते ए न लॻंदो बल्कि उते छा लॻंदो, एन लॻंदो। उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। बाक़ी द आर्टिकल असां अॻे लेक्चर में पढ़ंदासीं। महिरबानी।